जे मुख़्तसर नज़्मनि जी ॻाल्हि थी मुख़्तसर लफ़्ज़नि में वॾी ॻाल्हि करणु हिकिड़ो शाइरी जो फ़न आहे। नसरी नज़्म में हुनजो इज़हार मिले थो। हिकिड़ो नज़्म हुन आहे अथसि सध सध साम्हूं आहे, सध साम्हूं आहे, खीसो ख़ाली आहे, पीड़ा वॾी आहे। सो हाणे मां गुज़ारिश कंदुसि जामी चांडियो साहब खे त उहो अचे ऐं किताब ते ऐं सफ़रनामे ते तव्हां सभिनी खे यकीनन जामीअ जो इंतज़ारु आहे। वॾी महिरबानी। साम्हूं वेठल हिन पासे वेठल सभु दोस्त भेनरूं, सभ खां अॻु में त मां प्यारे ज़ेर खे ॿिन्ही किताबनि जी मुबारकबाद ॾियां थो ऐं हिकिड़ी निहायत हिकिड़ी बामक़सद ऐं हिकिड़ी बामक़सद माना में कामयाबु ज़िंदगी जा 50 साल पूरा करण ते मुबारकबाद ॾियां थो। तव्हांजो सफ़र इंतिहाई इहो सभाॻो सफ़र आहे ज़िंदगी जो। अनवर इम्तियाज़ साहब सां ज़ाती तरह तमामु सुठो वेझो दोस्ती जो तालुक़ु रहियो। हू इंतिहाई प्यारो दोस्त बि हुओ, मुंहिंजो वॾो भाउ बि हुओ ऐं उन निस्बत सां हिन घराणे सॼे सां मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ो साॻी एतिराम ऐं मोहबत जो तालुक़ु आहे। ऐं मूंखे अनवर साहब जी सॼी औलाद ॾिसी लॻंदो आहे त अनवर साहब एॾो ॿहुगुणो ऐं घणनि ख़ूबियुनि वारो, घणनि सलाहियतुनि वारो ऐं घणनि शोभनि वारो माण्हू हो जो लॻे थो उनजी औलाद उनजा सभु शोभा विराए कया आहिनि ऐं जेके बि उनजी ज़ात में सभु शोभा हुआ उहे सभु असांखे हुनजे ॿारनि में हुजनि था। हीअ किताब सफ़रनामे जो कुझु हिसो पढ़ियो आहे, पर मूं चयो ज़ेर खे त मां सफ़रनामे ते न ॻाल्हाईंदुसि छो मूं मुकमल न पढ़ियो आहे सफ़रनि में हुयुसि। हीअ किताब शाइरी जो मूं 4 साल अॻु में जॾहिं छपियो हो तॾहिं पूरो पढ़ियो हो, वरी मां हिन प्रोग्राम जे करे पूरो लफ़्ज़ लफ़्ज़ ॿीहर पढ़ियो। हिन करे जेके चंद ॻाल्हियूं आहिनि मां हुनजे शाइरी ते करणु चाहियां। नसरी नज़्म यूरोप में जेका जदीदीअ जो दौरु आयो उन मॉडर्निटी जे अंदरि जेका आज़ाद शाही जी तहरीक हुई उनजी जो हिकु इज़हार अदब में हिन सिन्फ़ में थियो। जंहिं सिन्फ़ जे मिज़ाज ॼण त हिकिड़ी क्लासिकल मंज़ूम शाइरी जी रिवायत सां या मंज़ूम शाइरी जे बंदिशनि खां हिकिड़ो बग़ावत जो इज़हार कयो, ऐलान कयो ऐं इहो यूरोप में बि तकरारी बणियो जॾहिं उहो लिखियो वियो त क्लासिकल मिज़ाज जा शाइर इनखे शाइरी कोन मञींदा। ऐं साॻी तरह उर्दू में जॾहिं असां नंढे खंड में ॿियनि सभु ॿोलियुनि में, हिंदी में, बंगाली में, तामिल में, इन्हनि ॿोलियुनि में जॾहिं आयो तॾहिं बि इहो साॻियो तकरार थियो। रिवायती शाइरनि खे शाइरी न पियो मञियो, पर जॾहिं नून नून राशिद जे पाए जे शाइर ऐं हिकिड़े तमामु वॾे क़दावर शाइर उन सिन्फ़ खे पंहिंजी मुख्य सिन्फ़ तौरु खयो त ज़ाहिर आहे त उहा शइ इस्टेब्लिश थी। उहा तमामु वॾी लिस्ट आई। सिंधी में ज़ाहिर आहे त आज़ाद नज़म ते नज़म ते शुरूआत 60 वारो ज़मानो, 70 वारो ज़मानो वॾा बहस मुकालमा साॻियो मसइलो हुओ, पर जॾहिं शेख हयात जे पाए जे शाइर नसीर नज़म लिखिया, इमदाद हुसैनी लिखिया ऐं पोइ असां अॻियां वेठी आहे असांजी दोस्त उन पंहिंजे ख़ासि ट्रेड सेक्टर शाइर आहे, पंहिंजे ख़ासि तौर ते फेमिनिस्ट थॉट जेतिरो अॻियां खणी आई पंहिंजे नसीर नज़म में, जो हिन खां पहिरीं ईअं मौजूदु न हो। शाबो ॾिठो आहे केतिरी वॾी लिस्ट आई त हाणे ज़ाहिर आहे त इहा सिन्फ़ तस्लीम थी चुकी आहे पूरी दुनिया में ऐं हाणे हिन ते के कंज़र्वेटिव माण्हू एतिराज़ कंदा हूंदा, बाक़ी मजमूई तौर ते अदब जी निहायत लतीफ़ सिन्फ़ तौरु मञियल सिन्फ़। फ़र्क़ु नसरी नज़म में ऐं ॿी शाइरीअ में फ़क़ति हिकिड़ो ई आहे। बाक़ी जेके बि शाइरी जा तरकीबी अंसर आहिनि, तख़लीक़ी अंसर आहिनि, उहे सभिनी में साॻिया आहिनि, सिर्फ़ु न कते नज़र। मिसाल ख़याल हर सिन्फ़ में आहे, तख़य्युल हर सिन्फ़ में आहे, तफ़क्कुर हर सिन्फ़ में आहे, एहसास जो इज़हार हर सिन्फ़ में आहे ऐं जमालियाती इज़हार हर सिन्फ़ में आहे। इन करे ईअं न आहे त को नसरी नज़म सिर्फ़ु जीअं त उहा बेसिकली क्लासिकल रिवायती शाइरी खां
बग़ावत के इज़हार में उभरी सिंफ़ इन करे उनमें हिकिड़ो फ़र्क़ु इहो आहे त जेके बुनाया बंदिशूं मंज़ूम शाइरी में जंहिंमें हर ॿोलीअ जी शाइरीअ में ज़ाहिर आहे त बुनाया शाइरी जो पंहिंजो हिकिड़ो निज़ाम हुजे थो फ़नी एतबार जीअं असां वटि हिकिड़े पासे उरूज़ी निज़ाम आहे ॿिए पासे छंद जो निज़ाम आहे त नसरी नज़म ॼण त बुनाया शाइरीअ जे उन्हनि बंदिशुनि खां पाण खे आज़ादु करण जी कोशिशि कई ऐं उन वटि वॾो क्लेम इहो त तरक़ीबी बंदिशुनि में कॾहिं कॾहिं वॾो ख़्यालु मरी थो वञे इन करे ख़्याल खे छॾिजे त उहो पंहिंजे इज़हार जा घाले था पाण तख़लीक़ करे ऐं पंहिंजे ख़्याल जे बहकुरे में पंहिंजो तख़लीक़ी इज़हार ऐं हीअ जेके त सिंधी ॿोलीअ में ज़ैद खां अॻु में हिकिड़ी वॾी रिवायत आहे नसरी नज़म जी जंहिंमें तमामु असां वटि निहायत सघारी रिवायत आहे नसरी नज़म मूंखां अॻु में ज़रार अदी आबदा तमामु तफ़सील सां ऐं ॻाल्हाए विया आहिनि ऐं घणियूं शयूं ज़ाहिर आहे उहे जेके मां बि हिन में चूंडे आयो हुउसि तव्हां अॻु बि ॻाल्हाए विया आहियो त बरजा न कबो ऐं तव्हां तमामु सुहिणा मिसाल ॾिनो पर चंद मिसाल मां वरी ॾींदुसि त हिन में मूंखे छा छा शयूं नज़र आहिनि सभ खां पहिरीं ॻाल्हि त हिन जो जेको उनवान आहे किताब जो इहो उनवान ज़ाहिर थो करे त शाइर पंहिंजो पारखू पाण बि आहे कॾहिं कॾहिं शाइर खे पंहिंजे शाइरी जे मिज़ाज जी ख़बर लाज़मी न आहे त हू पंहिंजे शाइरी जो पारखू इन माना में हुजे त उहो पंहिंजे जोहर पंहिंजे शाइरी जो कढी हीअं ॾेखारे पर जीअं किताब जो उनवान आहे ख़्याल त हीअ बिल्कुलु सभई नज़म अक्सरती नज़म पढ़ंदे जेका शइ पढ़ंदड़ खे शिदत सां महसूसु थिए थी उहा इहा आहे त ज़ैद जी शाइरीअ ते ख़्याल ई वधीक हावी आहे हिन में अहसास बि आहिनि हिन में इमेजिनेशन बि केतिरनि जायुनि ते आहे हिन में सभु शयूं आहिनि जेके शाइरी में थियनि थियूं पर जेकॾहिं को अंसर ऐं तव्हांखे ख़बर आहे त केतिरा शाइर आहिनि जंहिंमें तख़युल तमामु मथां ऐं पद ते हूंदो आहे तफ़कुर एतिरो उन में घणो न हूंदो आहे केतिरा शाइर आहिनि जंहिंमें तफ़कुर तमामु घणो हूंदो आहे पर उन जे अंदरि जमालियाती पासो मखदूम मुहिउद्दीन ते कंहिं ॾाढी दिलचस्प ॻाल्हि कई त फैज़ अहमद फैज़ ऐं मखदूम मुहिउद्दीन जी भेट कंदे त मखदूम मुहिउद्दीन जेके ॻाल्हियूं करख़्तगी सां करे वियो उहे ई ॻाल्हियूं फैज़ लताफ़त सां करे वियो मौज़ू ॿिनी असांखे आहे मिज़ाज ॿिनी जो तरक़ी पसंदि इनकलाबी आहे त ज़ैद जे हिन सभिनी नस्ल नज़म में जेको हुनजो जेको हावी अंसर आहे उहो घणे में घणो आहे इहा हिन किताब जी हुनजी शाइरी जी वॾे में वॾी ख़ूबी बि आहे ऐं जेकॾहिं तनक़ीदी अक्सां ॾिसबो त इहा किथे किथे हुननि जी कमज़ोरी बि लेखी थी सघां जो मिसाल पर मजमूई तौर ते ज़ैद हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जंहिं ते तफ़कुर वधीक हावी आहे जेको जंहिंमें ख़ारिजियत वधीक हावी आहे जंहिंखे हिन समाज जा मौज़ू वधीक उत्साहिनि था बनिस्बत दाख़िलियत जे मौज़ू थे इन करे हिन जा अक्सरती मौज़ू जेके आहिनि ऐं जेकॾहिं को मौज़ू दाख़िलियत जो मौज़ू आहे बि ज़ैद वटि त उनखे बि जीअं त हुनजो बुनियादी तरह फोकस तफ़कुर ते आहे ख़्याल ते आहे समाज ते आहे ऐं रोशन ख़्यालीअ ते आहे तरक़ी पसंदि ते आहे त ज़ैद पंहिंजे दाख़िली ख़्याल खे बि जॾहिं पेश करे थो त उनखे घणो समाजी ख़्याल सां ऐं पंहिंजे तफ़कुर सां ऐं ख़ारिजियत सां उनजे इंतिज़ाज सां पेश थो करे इहा ॾाढी हुनजी सुहिणी हिन में जेके ॿिया मौज़ू आहिनि मिसाल तौर हिन में समाज जे तमामु बारीक ॿिनी सां जिन जा मिसाल था ॾिना असांजा सिंधी समाज जा मसइला असांजी तंग नज़री जा मसइला असांजी इंतिहा पसंदी जा मसइला समाजी पसमानगी जा मसइला ऐं जेके बि समाज में असां बुरा ॾिसूं था उन्हनि जा अक्सर ऐं उन्हनि ते हिन जो ख़्यालु हिन जे किताब में मौजूदु आहे पर समाज सां गॾो गॾु जेका ज़ैद जे अंदरि जेका दिलचस्प ॻाल्हि आबदा मिसाल ॾिना ज़ार मिसाल ॾिना त फितरत सां जेको हुनजो हिकिड़ो निहायत लतीफ़ जेको रिश्तो आहे इन करे उन खे बि हू फितरत पसंदी खे बि पंहिंजे समाजी ख़्याल सां गॾु आहे ऐं मिसाल तौर ॿियूं जीवतूं उन जीअं तव्हां मिसाल पाण ॾेई वियो मां थो चयां उन्हनि खे पंहिंजे शाइरी जा मौज़ू पढ़ाइणु ऐं वणनि सां जानवरनि सां माण्हुनि सां अञा हुनजो मौज़ू आहे तफ़रीक़ जो मौज़ू आहे त मां चंद मिसाल ॾेई पंहिंजी ॻाल्हि खे पूरो करणु चाहिंदुसि ऐं मिसाल
जो नज़्म आहे सिटीज़नशिप, शहरियत। घणे पैसे, आलीशान बंगले, वॾी पघार, आला नौकरी, ॿाहिरि मुल्क जी सिटीज़नशिप सां ज़िंदगी न ठहंदी आहे। हाणे तव्हां ॾिसंदो त इंतिहाई ॿुधाए सादे इज़हार में शाइर पहिरीं त पाण इन्हनि सभिनी शयुनि खां लिबरेटेड, आज़ादु माण्हू वञे थो त ही पाण इन्हनि शयुनि खां आज़ादु मथां ईंदो, ऐं पोइ ज़ाहिर हू शाइर आहे त इहा शइ असां ॾे मुंतक़िल करणु चाहे थो, त हू चाहे थो जीअं हू पाण आज़ादु आहे इन्हनि शयुनि खां, ईअं हुनजो समाज, हुनजा माण्हू, हुनजो पढ़ंदड़ उहो बि इन्हनि शयुनि खां आज़ादु थिए। ऐं पंहिंजो मतिलबु हाणे ॾिठो नज़म आहे, मां हुनखे हिकिड़ो उनवान ॾिनो हिनजी नज़र ते पासे में, त जेका वजूद जी जेका ख़ुशी आहे, जेका कैफ़ आहे, साईं सिट रहे त कैफ़ धारा कोई जिए कोट जहान में, छा त हसीन सिट रहे त ज़िंदगी जंहिंमें कैफ़ न आहे उहा ज़िंदगी अचनि। हाणे कैफ़ जी माना ज़ाहिर तमामु हिकु वसी माना में कैफ़ जो इस्तेमालु कयो थी सघे, त हिन में जेका नज़म में जेका मूंखे शइ तवील नज़म आहे उहा इहा शइ बणी, जो मर्कज़ी ख़्यालु छा आहे, मर्कज़ी ख़्यालु इहो आहे त वजूद जी जेका जो कैफ़ आहे, जेका ख़ुशी आहे, जेका निजात आहे, ऐं जेका तुंहिंजो जेको वजूद जी जेका बुख जो जेको मां जेका लिबरेशन आहे, उहा ज़मान ऐं मकान जी मोहताज आहे। माण्हू पंहिंजे शऊर जे अहिड़े दर्जे ते बि पाण खे बदतरीन हालतुनि में बि हिकिड़ो लिबरेटेड, हिकिड़ो आज़ादु ऐं हिकिड़ो ठावल माण्हू, न त बुख ई बुख आहे। लतीफ़ साईं जो बेटा त बुख बिताऊं बुगरे जोगी कंदा जुन, हीउ कहिड़ो तस्वर आहे त हे कहिड़ा फ़क़ीर आहिनि, गोदड़ी जिनखे पातल आहे उहो त बुख जी अलामत आहे, पर ही कहिड़े क़िस्म जा फ़क़ीर आहिनि जिन छा कयो आहे, जिन गोदड़ी सामाननि सां न भरी आहे, जिन पंहिंजे अंदर मंझां बुख जो अहसासु पाड़नि पटे कढी उन सां गोदड़ी भरी आहे। हाणे हुनखे वरी कॾहिं बुख जो अहसासु न थींदो। बुख बिताऊं भोगले जोगी कंदा जुन, ऐं जॾहिं पंहिंजे अंदर मां उहो बुख जो अहसासु कढी छॾींदा त पोइ छा कंदा, जुन चइबो आहे वॾे ड्रव खे। पोइ जेको जोगी इहो ड्रव कंदा उन खां पोइ हुनखे वरी कॾहिं बुख न लॻंदी। तलब ताम जी ओतिरो पीअनि वञनि, सामी ढाकी सुञ वसों खे वेझा कया। त इहा जेका हिकिड़ी इंसान जी जेका हिकिड़ी रस्मी शइ खां जेका आज़ादु थियण जी कैफ़ियत ऐं दर्जो आहे, त मुंहिंजे ख़्याल में नज़म में हिन में तव्हां पढ़ंदव त उहो जेको हीअ असां वटि क्रेज़ आहे, ऐं मतिलबु हर ॿियो माण्हू खे इहो आहे त ॾाढी सुठी ॻाल्हि कयूं। असां ॿाहिरि ॾिठो आहे त इहे साॻिया माण्हू ॿाहिरि वञी होटल ते बेरागिरियूं कनि था, टैक्सियूं हलाइनि था, हर कमु कनि था, ख़राबु कमु आहिनि, भला कमु आहिनि, पर उहे हिते चङो भलो कमु कंदे आर्गुज़ कनि था। मुंहिंजे ख़्याल में इहा जेका वजूद खे आज़ादु करणु आहे इन्हनि सभिनी बंदिशुनि खां, इहा ॾाढी सुहिणी ॻाल्हि हुई। मिसाल तौर जो नज़म घणा नज़म आहिनि, पर मां रहे शहर में थो, पढ़ाए शहर में थो, पढ़ियो शहरनि में आहे, पर हिकिड़ी ॾाढी सुहिणी जेका हिन पूरी शाइरी में बार बार नज़मुनि में हवालो अचे थो त ज़ैद पंहिंजे ॻोठ खां कटिजी न सघियो। ज़ैद जो रूह पंहिंजे ॻोठ सां, पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि सां, ॻोठ जी ॻाल्हियुनि सां, वणनि सां, माहौल सां, मुंहिंजे ख़्याल में इहो नज़म या इहे अहिड़ा नज़म अॼोके शहरी माण्हूअ खे वॾो तमामु हसीन नियापो ॾियनि था त हीउ जेको हिकिड़ो ऑर्गेनिक हिकिड़ो रूह जो अहसास जो वजूद जो तालुक़ु आहे असांजे पंहिंजे उन्हनि सां, त ज़ैद जे मिसाल टाइम घटि आहे त मां सभु करे आयुसि, पर हुनखे पंहिंजे ॻोठ जो हवालो हुनजे नज़मुनि में बार बार विञायल रूह जो असुलु ठिकाणो, यानी हू पंहिंजे असुल खां कटियल वजूद खे सम्झे थो त इहो विञायल रूह आहे, ऐं हू बार बार रुजू करे थो, बार बार हवाला ॾिए थो, पाण खे गंढण जी कोशिशि करे थो, पंहिंजी सार में, पंहिंजी यादुनि में, पंहिंजे वजूद खे महसूसु करे थो। त ईअं जॾहिं जॾहिं बि मां ॻोठ वेंदो आहियां, सुहिणियूं सायूं ॿनियूं ॾिसंदो आहियां, जबलनि जूं कटारूं ॾिसंदो आहियां। हाणे तव्हां ॾिसो त कोलविन चयो त शाइर रुॻो माण्हू जी किताब न बणाईंदो आहे, मैथ्यू आर्नल्ड जी ॻाल्हि थी, शाइर रुॻो माण्हू, शाइर हर शइ खे किरदारु ठाहे सघे। त हिन में ॿनियूं, सावा रंग,
जबल, ये सभई दरअसल हिकिड़ा किरदार आहिनि जेके उनजी शायरी में अचनि था। काफ़ी ॾिघो नज़म आहे, मां कुझु मिसाल ॾियणु चाहियां थो। जेको तव्हां नज़म ज़रात पढ़ी अॼु मुंहिंजो वारो, यानी ही जेका हिन मुख़्तलिफ़ सूरत हालूं बयानु कयूं त हुते माण्हू मारिया विया, हुते खंभिया विया, हुते लाश फिटी कया विया, हुते हीअ सूरत हाल थी, त जेका असांजी जेका लातालुकी आहे, जेका पंहिंजे आसपास थींदड़ अन्याय सां, त शाइर भली ॿोली पंहिंजी में इज़हार कंदो, शाइर भली मिसाल पंहिंजे माहौल में खणंदो, पर शाइर जी जेका दुनिया आहे उहा इंतिहाई वसी थींदी। त इन में मुंहिंजे ख़्याल में जेको हिन में जेको क्लाइमेक्स आहे नज़म जो जेको तव्हां पढ़ी पियो, उहो इहो आहे त उहो जेको माण्हू पंहिंजे आसपास थींदड़ हर क़िस्म जे ज़ुल्म ऐं जबर खां पाण खे लातालुक सम्झे थो ऐं सम्झे थो त मां इहो मूंसां न पियो थिए। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे शहर में बम फाटे थो ऐं उन में उन सूरत हाल में उहो मौजूदु आहे। त इन क़िस्म जा तमामु घणा हिन में अक्सर मां कुझु मिसाल आम सादा मौज़ू शायरी जो कमाल प्रयोग थिए थो त शायरी गैर शायरानी मौज़ूअनि खे ऐं गैर जमालियाती मौज़ूअनि खे बि पंहिंजे तख़य्युल ऐं पंहिंजे तफ़क्कुर में आणे उनखे अहिड़ी सूरत में इज़हार थी करे। पाण पुछायूं कारोबार लफ़्ज़ में कहिड़ी कारोबार त हितां ई अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंमें कोई का जाज़िबत न आहे, पर जॾहिं फैज़ वठो त चले थी आओ कोई गुलशन का कारोबार चले, त हिते कारोबार लफ़्ज़ जी माना ई बदिले थो वञे। कारोबार लफ़्ज़ वणणु लॻे थो, कारोबार हसीन दोस्त थो लॻे, हालांकि कारोबार को हसीन लफ़्ज़ न आहे। त हिन में इलेक्शन अहिड़े जुगाड़ी मुल्क जे जुगाड़ी इलेक्शन निज़ाम में इलेक्शन जे लफ़्ज़ में कहिड़ी इजाज़त रही आहे, पर जॾहिं हिन में ज़ैद उहे तव्हां पढ़ी लो नज़म जूं सिखियूं त तव्हां कंहिंखे वोट ॾिजो ऐं कंहिंखे वोट न ॾिजो। हाणे इहो 2018 जे इलेक्शन जे मौक़े ते नज़म लिखियो आहे जेको तव्हां पढ़ी था उन में, पर उन में हर जेका जेको बंद आहे नज़म उनजी आख़िरी सिट कमाल आहे। मां असल ॿुधो कोन, बुरी तब्दीलीअ खे वोट न ॾिजो। तव्हां ॾिठो नओं पाकिस्तान कीअं ठहियो? नओं पाकिस्तान ठहियो उहो जेको अॻूणे पुराणे इंतिहाई बकवास पाकिस्तान जो जेको रहियो नूर हो उहो चढ़ी वियो। त बुरी तब्दीलीअ खे वोट न ॾिजो, अधु सच खे वोट न ॾिजो। ऐं कहिड़ी कमाल जी हिकिड़ी घटि ईमानदारनि वारनि खे वोट न ॾिजो। पूरी बयान करे चए थो जिन वटि का कारकर्दगी न आहे अहिड़ी कारकर्दगी खे वोट न ॾिजो। मौसमी ख़िदमतुनि खे वोट न ॾिजो, तकरीरुनि खे वोट न ॾिजो। किरदार न हुजे ऐं रुॻो लफ़ाज़ी हुजे, तकरीरुनि खे वोट न ॾिजो। त तव्हां ॾिसंदो त इलेक्शन जहिड़े मौज़ूअ खे हू पंहिंजी सभु ऐं पोइ आख़िर में चए थो फ़रिश्तनि जे इंतज़ार में वोट जो बाइकाट न कजो। यानी हू समाज जी हिकिड़ी हक़ीक़त खे बयानु बि करे थो ऐं उहा पंहिंजे माण्हुनि जी रहनुमाई बि करे थो, पर उनखे हिकिड़ो अहिड़ो माण्हू नथो ॾिसणु चाहे जेको चवे त मुंहिंजो कुझु न वञे, न मुंहिंजो हिन में वञे छाकाणि त मूंखे ॾिसां। त ईअं तव्हां नंढनि तव्हां पढ़ियो ऐं जो आख़िरी बस कमाल आहिनि त नंढनि ठगनि खां बेज़ार थी वॾनि ठगनि खे वोट न ॾिजो। त इहे क़िस्म जूं तमामु फिक्र अंगेज़ ॻाल्हियूं अथसि। मां हिकु मिसाल ॿुधायां, पोस्ट मॉडर्निस्ट जेके रिफ्लेक्शन्स आहिनि, जेके थॉट्स आहिनि, असांजी शायरी में अञा इहे अभ्यास बराबरि थिया न आहिनि। मॉडर्निटी जा अभ्यास जाम थिया आहिनि, मिसाल मज़ाहिमत, अक़लियत, वतन पसंदी, इनकलाबियत, इहे सभु जदीदत जा मौज़ू आहे जेके, पर पोस्ट मॉडर्न जेका इरा जा इज़हार आहिनि, असां हीअ नज़म आहे नंढो नज़म आहे, हाणे उन में हुन खे चयो न आहे ऐं ज़रूरत न आहे शाइर चवण जी, पर इहो प्योरली हिकिड़ी पोस्ट मॉडर्निस्ट सिचुएशन जी खे इज़हार कंदो। उनवान आहे सच। सच खे कॾहिं को धीर थी चुको आहे। ऐं अॼोके चॉम्स्की जो हींअर ताज़ो चॉम्स्की हाणे 92 साल जो आहे, सफ़ा हींअर रिसेंट हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो मां, हुन खां पुछो त हाउ वुड यू डिफाइन पोस्ट मॉडर्निज़म? त चईं त दिस इज़ एन ईरा ऑफ डिसऑर्डर। हे हिकिड़ो इंतिशार जो दौरु आहे। असां हिकिड़े इंतिशार जे दौर में रही रहिया आहियूं जंहिंमें ख़बर नथी पए त सच किथे आहे, कहिड़ी सूरत में आहे। कूड़ बि एॾो एतमाद सां बीठो आहे जो सच बि शर्माए वञे सां। ऐं त इन करे तव्हां ॾिसो त सच कूड़ जी ॾाढी कमाल शब्द आहे। मां नोट कयो सादे इज़हार में पर कहिड़ी मालूमियत आहे। चए थो कूड़ जी कूड़ सां जंग जारी आहे।
ही कहिड़ो अजब दौर अची वियो आहे जंहिंमें जंग सच ऐं कूड़ जे विच में एतिरी न आहे, उहो त तज़ाद प्रोग्रेस आहे। पर हीउ जेको जीअं तव्हां पाकिस्तान चओ पिया, ठगनि जो तज़ाद ठगनि सां, जुगाड़नि जो जुगाड़नि सां, फोरनि जो फोरनि सां, जाहिलनि जो जाहिलनि सां, तंग नज़रनि जो तंग नज़रनि सां, इहे सॼी त इनखे चइबो त कूड़ जी कूड़ सां जंग जारी आहे। त इहे अॼोके दौर जा क़िस्म जा रिफ्लेक्शन्स हिन में तमामु घणा था थियनि ऐं हिन सां ॻोल्हियूं था। अनवर पिज़ा को नज़म जेको हुन पंहिंजे वारनि सां कयो थियो आहे, उन में हुन अनवर साईं जी पूरी शख़्सियत खे पंहिंजे नज़म में आंदो आहे। पर जेको हीउ नज़म जंहिंजा तव्हां मिसाल अॻे ॾेई रहिया आहियो, पर मां उनखे वरी कोट करणु चाहींदुसि त वण घर जा भाती। हसन दर्स ॾाढी सुहिणी सिट लिखी त वण ज़मीन जा फर्ज़ंद आहिनि। हर शाइर फितरत जो सां पंहिंजे नीअ जो इज़हार करे त वण घर जा भाती। हाणे तव्हां तसवर कयो जेकॾहिं असां माण्हू पंहिंजे वणनि खे, पंहिंजे आसपास वणनि खे पंहिंजे पाण वांगुरु पंहिंजे घर जा भाती सम्झणु वञो त जीअं पंहिंजे घर जे भातियुनि सां प्यारु कबो आहे, उनखे निभाइबो आहे, उनखे वॾो कबो आहे, संभालबो आहे, उनजो ख़्यालु कबो आहे। त हीउ जेको असांजे समाज में दुश्मनी आहे वणनि सां, रियासत में आहे ई आहे, पर मुआशिरे जी सूरत आई आहे। त इन में हिन नज़म में हुन ॾाढी नफ़ासत सां ऐं ॾाढी बारीक़ीअ सां हिकिड़े गहरे अहसास सां असांखे वण, जानवर, फितरत, माहौल मिसाल तौर ते मां ॾिसो थो कयां, वण ॻाल्हाईंदा न आहिनि, ॾिसंदा रहंदा। यानी वणनि जी ज़बान ॿी आहे, वण कंहिं ॿी तरह सां कम्युनिकेट कंदा। त वणनि जे वजूद खे महसूसु सभु कंदा आहिनि। यानी वण ईअं न आहे त महसूसु न कंदा आहिनि, जो त वण मतिलबु वण जीअं मथे ॻाल्हाईंदा न आहिनि, ॾिसंदा रहंदा आहिनि, महसूसु सभु कंदा आहिनि, घुरंदा कुझु बि कोन्हनि, ॾींदा सभु कुझु रहंदा आहिनि। हाणे वणनि सां इहो जेको वणनि जे पारां वणनि जी जो तारीफ़ कराइनि त वणनि जो वजूद कीअं साईं आहे, पाण साड़े ॿियनि खे छांव ॾींदा आहिनि, वण बि सोशल वर्कर आहिनि। ऐं वण खे बिल्कुलु हिकिड़े जीअरी जीअं हूंदा आहिनि, वण खे हिकिड़े बिल्कुलु जीअरे समाजी वजूद वांगुरु पाण पंहिंजे आसपास जी हक़ीक़त कनि। इहे तमामु तफ़सीली अथसि, मां ॻाल्हि खे पूरो थो कयां। तव्हां घणा मिसाल ॾेई रहिया आहियो, हुनखे बचाइण जी ज़रूरत न आहे। पर ही नज़म, हिन में जेका नज़म जो उनवान आहे धरती। जॾहिं जॾहिं धरतीअ तां का जिन्स नापैद थी वेंदी आहे, हाणे जिन्स तमामु वसी माना हर उहा स्पेशी, हर को ॿियो वजूद जेको असां वांगुरु न आहे पर हिते मौजूदु आहे धरतीअ ते, ऐं जॾहिं उहो ख़तमु थो थी वञे, पोइ उहो जानवर हुजे, उहो पखी हुजे, उहो जीत हुजे, उहो को ॿूटो हुजे, उहो को वण हुजे, का बि जीवन जी सूरत त केॾो हिकिड़ी गहराईअ सां जॾहिं जॾहिं बि धरतीअ तां का जिन्स नापैद थी वेंदी आहे, पखियुनि जो को नसुल ख़तमु थी वेंदो आहे, को दरिया सुकी, हाणे हिते उहो पंहिंजे दरिया जी ॻाल्हि थो करे, सॼी धरती जी ॻाल्हि थो करे, पूरी धरती जी, जिते जिते को दरिया सुकी ठोठ थी वेंदो, को ॿेलो साड़ियो वेंदो, को ॻोठ उजड़ी वेंदो, का ॿोली मरी वेंदी आहे, को कल्चर जोड़ण वारो न हूंदो आहे, त दुनिया जे केतिरनि ई रंगनि मां हिकु रंग जो मौत थी वेंदो। धरतीअ जी उसाइब में इज़ाफ़ो थी वेंदो, धरतीअ जी हुस्न में घटिताई अची वेंदी आहे, ऐं धरती पंहिंजे कंहिं प्यारे जे मरी वञण ते पार कढी रोअण लॻंदी आहे। त हीअ जेका असांजी हिकिड़ी त नज़म जो कमाल इहो आहे त हिकिड़ी त डाइवर्सिटी तनवुर घण बि खाए इंसानी समाजी या फिक्री आहे, पर हीअ उहा डाइवर्सिटी आहे जेका इंसानी वजूद सां गॾु पूरे फितरत जो, ॿोलियुनि जो, सकाफ़तुनि जो पंहिंजे अंदरि इहातो करे थी। ऐं बसि मां हिन ॻाल्हि पिया घणाई वियो उनवान तो पढ़ा नज़म बेगैरत गैरतमंद। हाणे जेका क़बाइली ऐं जागीरदार समाज जी जेका बिदरशाही की तमामु हिकिड़ी वाहियात नफ़्सियात वारी जोड़ियल अख़लाक़ियात, उन्ही मां जेको तसवुर उभरे थो गैरत जो, इन त फ़कीर लाशानी कंहिं ज़माने इदारो लिखियो जागो में त गैरत जो बेगैरत तसवुर, इहो फ़कीर पंहिंजो
सुठो किताब हिन नज़्म में बि ईअं कयो आहे बेग़ैरत गैरतमंद हिकिड़े पूरे हिकिड़े समाज जी हुन सोच ते त मां सम्झां थो त मजमूई त घणा ई सालनि पर ॻाल्हि खे पूरो कजे त ज़ैद जी हिन सॼी शाइरीअ में जेके बुनियादी अंसर मिलनि था उहे ऑप्टिमिस्ट आहिनि यानी इन सॼी सूरत हाल के बावजूद हिन किताब में पेसिमिस्टिक थॉट्स कोन वो उम्मीद पसंद है वो रोशन ख्याल है वो प्रोग्रेसिव है ऐं हू पाण ऐं ॿियनि खे कुझु करण ते उत्साहण वारो आहे ऐं हुनखे माण्हूअ जे इन इरादे ते एतमाद आहे त मां सम्झां थो फितरत पसंदी आहे ऐं माहौल पसंदी आहे त मां सम्झां थो इहे सभई मुंहिंजी शाइरी में आख़िर में मुंहिंजी हिकिड़ी दोस्तानी तजवीज़ सलाह उहा इहा त जीअं मूं शुरू में चयो त नसरी नज़म में फ़क़ति बुनाइया पाबंदियूं ऐं बंदिशूं न हूंदियूं पर नसरी नज़म में ॿिया सभई अंसर शाइरी जा हूंदा आहिनि मिसाल तौरु तख़युल शाइरी सॼी आहे शाइरी में जेकॾहिं तख़युल न आहे त पोइ शाइरी अक्सबंदी थी पवंदी घणे भाङे समाजी उहा ख़ूबसूरत थींदी आहे ख़राबु न थींदी आहे पर इमेजिनेशन शाइरी में जमालिया जो जेको अंसर त ॻाल्हि खे कीअं केतिरी गहराईअ सां ऐं हुस्नाकीअ सां उहा हुस्नाकी जमालियात असलूब जी बि आहे ॿोली जी बि आहे तरकीबुनि जी बि आहे अलामतुनि जी बि आहे मौज़ूआत जी बि आहे त मां सम्झां थो त ख़्याल में ज़ैद कमाल बि चवंदा ऐं उनजो वसी दाइरो आहे पर ज़ैद खे हिन पंहिंजे नसरी नज़मुनि में तख़युल ऐं जमालियात वारे पासे घणो ध्यानु ॾियणो पवंदो त उहा शाइरी अञा वधीक हुस्नाकी पैदा कंदी पाण में ऐं आख़िरी ॻाल्हि अलामतूं सिम्बॉलिज़म पोइट्री सॼो जेको आहे उहो जहानी सिम्बॉलिज़म हूंदो आहे ऐं इहो ई फ़र्क़ु आहे नसर में हालांकि नसर में बि सिम्बॉलिज़म थींदो आहे तख़लीक़ी नसर में थींदो आहे सिम्बॉलिज़म पर शाइरी ख़ासि तौर ते उनजो सबबु इहो आहे त वॾी ॻाल्हि घणियूं ॻाल्हियूं थोरे पेराए में पेश करण इहा शाइरी आहे ऐं उन जो वॾे में वॾो तख़लीक़ी जेको अंसर आहे उहो सिम्बॉलिज़म जेतिरो सिम्बॉलिज़म उहो घणो हूंदो शाइरी में ओतिरो शाइरी वधीक कम्युनिकेट थी सघंदी वधीक हुस्नाकी माणींदी ऐं वधीक हुनजे अंदरि फ़नी तौरु फ़िक्री तरह मां आख़िर में वरी मुबारकात ॾियां ज़ैद खे त जीअं हुन पंहिंजी ज़िंदगी जा 50 साल इंतिहाई शानदार गुज़ारिया ऐं असांजे लाइ उत्साहींदड़ किरदारु आहे ऐं पंहिंजे हकंड में इंतिहाई हसीन प्यारो इंसानु आहे असांखे उमेदु आहे त पंहिंजी ज़िंदगी जो बाक़ी हिसो अञा वधीक तकलीफ़ूं असांखे ॾींदो इल्मु ॾींदो तव्हांजी वॾी महिरबानी वॾी महिरबानी जामी चांडियो साहब ने हिकु मुकमल एनालिसिस ऐं तनक़ीद इहा ई हूंदी आहे त हुन में तव्हां हुनजा पॉज़िटिव एस्पेक्ट्स ऐं वरी हुन में बहितरीअ जूं सजेशन्स सो उहा हुन में